अॼो की वीडियो में तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं त जलाल चांडियो केरु ऐं किथां जो आहे ऐं जलाल चांडे जी पैदाश कॾहिं थी, जलाल चांडे वफ़ात कॾहिं कयो, जलाल चांडे जी पहिरीं एल्बम कॾहिं रिलीज़ थी। दोस्तो तफ़सीली वीडियो ॻाल्हि कंदासीं। जलाल चांडियो हिकु फिल्मी हीरो खां घटि न हुयो। दोस्तो जलाल चांडे जा तव्हांखे ख़बर आहे टोपी निराड़ ते छपर वॾा ऐं गलो आख़िरी किली ताईं खुलियल ऐं जॾहिं बि हलंदो हुयो त कंहिं हीरो या कंहिं फिल्म जे अदाकार खां घटि न हुयो। दोस्तो जलाल चांडे जो रोब वॾो हुयो, लेकिन जलाल चांडियो दिलि जो सखी ऐं दिलि जो नरम माण्हू हूंदो हुयो। जॾहिं बि जलाल चांडे सां केरु मिलणु ईंदो हुयो त जलाल चांडियो उथी मिलंदो हुयो ऐं ॿाहूं ॿधी भाकुर पाए मिलंदो हो। जलाल चांडियो दोस्तो ग़रीब हुजे, फ़क़ीर हुजे, गॾ गाॾियारो हुजे, चाहे केरु बि हुजे। दोस्तो जलाल चांडियो 1994 में पैदा थियो, फुल शहर मोरे लॻ दोस्तो। ऐं जलाल चांडे पंहिंजी ज़िंदगी जॾहिं जेको आहे सो गुज़ारी गुरबत में गुज़ारी। दोस्तो हाजी फैज़ मोहम्मद चांडियो जलाल चांडे जो पीउ हुयो ऐं उहो सऊदी अरब में कमाईंदो हुयो। ऐं जलाल चांडियो जॾहिं पैदा थियो पंहिंजे घर में ॾिठईं त माल वारो माहौल हुयो ऐं ग़रीबाणो ॿहिराड़ी वारो माहौल हुयो। ऐं जेको आहे सो जलाल चांडियो आस्ते आस्ते वॾो थींदो वियो। हाजी फैज़ मोहम्मद चयो त मां पंहिंजे पुट खे दर्ज़ी कयां ऐं वीज़ा वठी ॾियांसि त सऊदी वञी कमाए। त जलाल चांडे खे दर्ज़ के कम ते वञी छॾियो वियो दोस्तो। लेकिन जलाल चांडे खे इश्क ॻाइण ते हुयो ऐं जलाल चांडियो फ़नकार थियणु पियो चाहे सिंध जो। इन जे करे न दर्ज़ के कम में दिलि पई लॻे जलाल चांडे जी, न वरी पढ़ण जे तरफ़ ऐं जलाल चांडे जी दिलि पई। दोस्तो जलाल चांडे खे शौक़ु ॻाइण ऐं फ़नकार जे तरफ़ हुयो, लेकिन फैज़ मोहम्मद चांडियो चए पियो त मुंहिंजो पुटु पढ़ी लिखी डॉक्टर थिए या वकील थिए या दर्ज़ को कमु सिखे त मां हिनखे सऊदी मोकिलियां, जीअं मुंहिंजे पुट जो नालो थिए। ऐं फैज़ मोहम्मद चांडे खे सभु को चवे त वाह जलाल तुंहिंजो पुटु वकील आहे, डॉक्टर थी वियो ऐं सऊदी कमाए पियो। लेकिन फ़नकारी खे अॻे टेम ते बुरो सम्झियो वेंदो हुयो ऐं जेको आहे सो फ़नकारी जी तरफ़ माण्हू वञणु पसंदि न कंदा हुया। फैज़ मोहम्मद चांडियो भागनि वारो शख़्स हुयो जंहिंजे घर में जलाल चांडे अखि खोली। लेकिन जलाल चांडे जा जॾहिं माण्हू किरदार पिया ॾिसनि नंढे हूंदे, मेहूं चारणु वेंदो हुयो, बकरियूं चारणु वेंदो हुयो त कलाम गुनगुनाईंदो रहंदो हुयो ऐं रुलंदो वतंदो हुयो ऐं गीत ॻाईंदो वतंदो हुयो त माण्हू ओस पास जा पाड़े जा फैज़ मोहम्मद चांडे खे वञी दाह ॾींदा त तुंहिंजो पुटु ख़राबु थी वियो, तुंहिंजो पुटु बिशनी थी वियो, तुंहिंजो पुटु रुलंदो वते, गीत ॻाईंदो वते, चरियनि वांगुरु। त फैज़ मोहम्मद चांडे खे कावड़ लॻंदी त मुंहिंजे पुट जी माण्हू नेकी त नथा कनि, रहंदो मुंहिंजी गिला था कनि छोकिरे जी, ऐं छोकिरो पढ़ण जी तरफ़ बि कोन थो वञे, दर्ज़ के कम में वञी बीहारियोमांसि, उते बि हिन जी दिलि नथी लॻे। आख़िर हिन छोरे जो मुस्तक़बिल छा थींदो? त दोस्तो जॾहिं जलाल चांडियो ईअं ॻाईंदे 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 आख़िर वक़्तु गुज़रियो। हिकिड़े ॾींहुं जलाल चांडियो हिकिड़े मेले में शरीक थियो, छाजे करे जो उते सिंध जा ॿिया बि फ़नकार नंढा वॾा मौजूदु हुया ऐं जलाल चांडियो बि उते वञी पुॻो पंहिंजा यकतारा चपड़ी खणी करे। पोइ जॾहिं ॿियनि फ़नकारनि सभिनीनि ॻायो, ॻोठ जा सभई माण्हू उते गॾु हुजनि, त पोइ जॾहिं जलाल चांडे जो वारो आयो, जलाल चांडे जॾहिं पंहिंजा गीत स्टार्ट कया, 4 खां 5 कलाम जलाल चांडे चया त वाह वाह मची वई, हाक थी वई दोस्तो जलाल चांडे जी। ऐं जेके बि पाड़े जा माण्हू वञनि पिया फैज़ मोहम्मद चांडे खे दर खड़काए सॾु करे चवनि पिया त फैज़ मोहम्मद चांडिया तुंहिंजे पुट हिन मेले खे वॼाए छॾियो ऐं हे मेलो तुंहिंजे पुट जे नाले ते ई थियो। त पोइ फैज़ मोहम्मद हिते ख़ुशि थी ऐं फैज़ मोहम्मद चांडे जो सीनो चौड़ो थी वियो त अॼु मुंहिंजे पुट जी नेकी आई आहे। हूअं फैज़ मोहम्मद चांडियो जलाल चांडे खे झलींदो हुयो त बाबा ॻा न, मां मोचड़ा आणंदो सही, ॻाइण जे तरफ़ तूं कॾहिं बि न वञ। लेकिन जलाल चांडे जॾहिं हिन महफ़िल में ॻायो त पोइ माण्हुनि जॾहिं जलाल चांडे जी नेकी स्टार्ट कई त पोइ फैज़ मोहम्मद चांडियो जॾहिं जलाल चांडियो मेले मां वञी घर पियो वञे, ड्रिजंदो ड्रिजंदो लिकंदो पियो वञे त बाबो मारींदो। लेकिन जलाल चांडियो जीअं दर वटि पुॻो त फैज़ मोहम्मद चांडे जलाल चांडे खे भाकुर पाए ऐं जलाल चांडे खे चई पुट शाबाश, तो ई अॼु तुंहिंजी नेकी मूं ॿुधी आहे पाड़े वारनि जे वाता, तूं वञी ॻा, मुंहिंजे तरफ़ां अॼु तोखे इजाज़त आहे। जलाल चांडियो ख़ुशि थियो ऐं पीउ खे भाकुर पाए चई पुट बाबा जीअं अॼु मुंहिंजी नेकी तो ॿुधी आहे, इनशाला मरण दम ताईं तूं मुंहिंजी नेकी ॿुधंदे ऐं अहिड़ो मां तोखे फ़नकार सिंध जो थी ॾसींदुसि। त दोस्तो ॻाल्हि उहा ई थी, जलाल चांडियो सिंध जो नंबर 1 जेको आहे सो फ़नकार थी ॾसियो। लेकिन ॾुख जी ॻाल्हि इहा 2002 में
2001 में जलाल चांडियो हिन फ़ानी दुनिया के छॾे सभिनीनि खे अलविदा करे पंहिंजे हक़ीक़ी ख़ालिक सां वञी मिलियो। दोस्तों, जलाल चांडियो खे गुर्दनि जो आरज़ू हुयो। 3 साल तक़रीबन जलाल चांडियो गुर्दनि जे इन आरज़ूअ में लोड़ियो, लेकिन कराची जे हिकिड़े हॉस्पिटल में वञी दाख़िल कयूं जलाल चांडियो खे। अफ़सोस जी ॻाल्हि, डॉक्टरनि त वॾी कोशिशि कई, लेकिन जलाल चांडियो न बची सघियो। हमेशह जे लाइ सिंध वासियुनि खे अलविदा करे हलियो वियो। दोस्तों, लखें हज़ारे माण्हुनि जलाल चांडियो जे जनाज़े में शिरकत कयो। ऐं मां तव्हांखे ॿुधायां, हिंद, सिंध, पंजाब ऐं जेको आहे सो सऊदी अरब मां बि माण्हू जेको आहे सो जलाल चांडियो जे जनाज़े में अची शरीक थिया। हज़ारे माण्हू गॾु थिया, तिन्हनि में सवें माण्हू हिकारूं ॾेई रोअनि पिया। ऐं जलाल चांडियो जे हिन जनाज़े में खोड़ सारा माण्हू बेहोश बि थी विया हुआ, रोई रोई। छाजे करे? जलाल चांडियो हिकु नफ़ीज़ शख़्स हुयो ऐं जलाल चांडियो पंहिंजे ग़रीबनि ऐं ओस पास पाड़े वारे माण्हुनि जो इंतिहाई घणो ख़्यालु कंदो हुयो। त दोस्तों, अॼोको वीडियो तफ़सीली हुयो तव्हांजे आॾो। मज़ीद बि इंशाअल्लाह तव्हांजे लाइ वीडियो जलाल चांडियो जे ज़िंदगी जे बारे में खणी ईंदासीं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी